जेसते अम्मा ऐं सुने अली जे दरमियान में लुअलुअ वल मरजान जैसे अम्मा ऐ सोने अली जे दरमियान मां वक्त कोने खोलिया हाँ खुदा चाहो त राहूजन में खोली दासी त मरजल बहरैन चाहे भई दरिया केड़ा हन बहन भी गड गड था प्या मिलन भी कोन था बहन भी गड गड था हुन जो जायको पंहिंजो आ हुन जो जायको मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान दरिया पई वहनता पर्दो भी मौजूदा नजर भी न थो अचे मिलन भी कोन था जायको भी बिन्ही जो अलग अलग मगर जॾहिं उहे पंहिंजो इज़हार त ताक़त जो कंद छा थो निकिरे यख़रुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान खुदा जे खुदाई में सब कुछ पर जेस ताईं लुअलुअ वल मरजान न आयो तेसे हसन हुसैन कजे नालो दिमाग में ही कोन आयो बेनियाज़ रब जे कुदरत दे निहार पंजई बेमिसल गला पंजई बेमिसल अहड़ा त बेमिसल मुझो मुस्तफा अंबिया में बेमिसाल मुझो मुस्तफा अंबिया में बेमिसाल अम्मा बतूल सुनी कायनात जे पाकीज़ा औरतुन में बेमिसाल मुझो महबूब मुस्तफा छा में बेमिसाल जवाब दे अंबिया में बेमिसाल अम्मा बतूल सुनी कायनात जे पाकीज़ा औरतुन में बेमिसाल चो बेमिसाला एतरी त बेमिसाला बीबी मरियम पाकीज़ा चो बीबी मरियम पाकीज़ा बचड़ो जणे थी मगर बिना मुर्स जे पाकीज़ा हूर जन्नत जी पाका बिना मुर्स जे वाह मुझे मुस्तफा जी बचड़ा भी जणे रही आ अली जड़ो घोट भी रब अता कयो ऐं पाक भी कायनात खां आला इतरी त पाका जे इमाम हसन सुनो रमजान जो महीनो केड़ो महीनो रमजान जो महीनो खास करे मुझो अमड़ियों भेनरूं गौर सा खुदा करे ही जुमलो तवा जे कनन ताई पहुंचे अम्मा बतूल जे सामो कंध खणन जे ला हे जुमलो गौर सा बुधन अगर उनन ते आवाज न थो पहुंचे त जरूर पहुंचाए जो त कयामत जे दिहाड़े अम्मा बतूल जो सामो औरतुन के करणो रमजान जो महीनो बचड़ो वजूद में आमदा रमजान जो रोजो मौजूदा बे पहिरीअ जे निमाज जो टाइम थियो अम्मा बतूल मुसल्ले ते निमाज पढ़ी बस कया वलदल हसन बाद ज़ुहर अम्मा बे पहिरीं जी निमाज पढ़ी बस कई इमाम हसन मुजतबा नारो हणी पहुंची वयो जॾहिं टे पहिरीं जो टाइम थियो हिकिड़ो मुसल्लो अम्मा बतूल पंहिंजे लाइ विछायो ॿियो मुसल्लो सुणे हसन मुजतबा लाइ विछायो कायनात जी एड़ी पाकीज़ा अम्मा न की जाइया न की जमदी न की थिया न की थींदी याद रखी छे मुसलमान ओ मुझा भा मुसलमान वो अम्मा बतूल सुनी जरा उन जे शान ते 2 मिनट मुखे गालायण दे घरड़े में वेठी आ काथे वेठी आ गाला काथे वेठी आ दरड़े ते फकीर आयो आ सवाली आयो आ सहन थो हणे अल्लाह जे नाले अली जो सखी दरड़ो आ कुछ अता कयो वने ॾाढो मजबूर हां अम्मा बतूल सुणी घर जो चारई कुंडू ॻोल्हींदी आ कुछ भी नजर कोन ईंदो आ अम्मा बतूल सुणी जॾहिं कुछ भी नजर न थो अचे इमाम हसन मुजतबा इमाम हुसैन सुणो जंहिं मुसल्ले ते सुता पिया हन उहो मुसल्लो कपिड़े जो नाहे
बखमल जो ना है ओहो मुझा दोस्त अजीज चमड़े जो मुसल्ले नुमा हिकड़ी शय ठहला सिंधीअ में उनखे रल को चवी सिंधीअ में उनखे रली चवी पर उन टाइम ते रल के ऐं रलीअ खे इज्जत का नहीं इज्जत हुई त मुसल्ले खे हुई मुसल्ले नुमा ओ चमड़े जो कपड़ो चमड़े जो टुकड़ो जंहिंमें हिकड़े पासे इमाम हसन आरामिया हिकड़े पासे इमाम हुसैन आरामिया जॾहिं अम्मा के कुछ भी घर में नजर न आयो वाह मुझी अम्मा वाह मुझी अम्मा हसनैन करीमैन जी अम्मा इमाम हसन के खणी जमीन ते सुभारी दिया इमाम हुसैन के खणी जमीन ते सुभारी दिया ओहो कपड़ो जेको टुकड़ो चमड़े जो खणी दर ते फकीर के चवंदिया वञ वञी तू पंहिंजी मुश्किल आसान कर रब असांजे लाइ काफ़ी आहे प्यार जी दवा सवली आहे प्यार करण ॾाढो ॾुखियो प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो अदा हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो चो प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो सच में दीन जो सजड़ो ॾिना घर ऐं सारो लॾड़ो ॾिनाऊं सच में दीन जो सजड़ो ॾिना घर ऐं सारो लॾड़ो ॾिनाऊं अहिड़ा बणजन केरु कंदो अहिड़ा बणजन केरु कंदो जीअं वापारु कयो त हुसैन कयो अदा हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो अमड़ जी अर्ज पे कयम अम्मा बतूल जड़ो पाक दुनिया में बियो कोई गाला गाला बियो कोई अगते वधी अचा मन पंजन जो जिक्र करे वठा पंजन जो मन जिक्र करे वठा गर्मी ॾाढी आहे मूंखे एहसास आहे दोस्त चाहियो त मां हाणे ई नारो हणा थकिजी पिया जो फ़कीर ॻाल्हि कयो साईं इनायत शाह बादशाह जे पिड़ में वेठा कसम अथव साईं जो सच ॿुधाइजो मां फ़कीर चरियो हा मूंखे छॾे ॾियो घर में तव्हांखे जेकर तकलीफ़ आई आहे त हुकुम कयो ऐं नारो हणण लाइ तयारु आहियां वेहण चाहियो था 2-3 मिंट 1.5 कलाक त हलूं भला घटि में घटि एतिरो त ॾुख न थिए त एतिरो पंध करे आयासीं अर्ज़ पे कयूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुझे अम्मा साइण दे निहार मुझे अम्मा साइण दे निहार एतरी पाकीज़ ज़ात मुझे अम्मा जी खुदा के केतरी प्यारी आ हिकड़े मिंट जे लाइ अंदाज़ो लगा घर जो रात जो कम मुझे महबूब मुस्तफा जी बचड़ी मुसल्लो बिछाईंदी आ छा कंदी आ गाला गाला छा कंदी आ ओ अल्लाह जो बानियूं जरा गौर कयो मुझा दोस्त अजीज पंहिंजे बचड़न खे ही ताकीद कयो अम्मा फातिमत ज़हरा घर जो कमकार पंहिंजे हथड़न सां पाण कंदी आ जंड भी पाण पीहंदी आ चक्की पाण पीहंदी आ हथन में लिफा पइजी वयूं छा पइजी वयूं हथन में लिफू पइजी वयूं हथन मां रतड़ो वहण शुरू थींदो आ मगर पंहिंजे घोट खे ख़ुशि रखण लाइ पंहिंजे बचड़न खे ख़ुशि रखण लाइ मुंहिंजी अम्मा सुहिणी चकड़ी पाण पीअंदी आ हिकिड़े ॾींहुं सुहिणे अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम जी ॿुधायो ओ सुहिणे हसनैन करीमैन जी अम्मा जी मुंहिंजा दिलबर घोट अली अॼु मुंहिंजे महबूब जे दरबार में खोड़ गुलाम तोहफे में मिलिया हन ऐ हसनैन करीमैन जी अम्मा जी मुंहिंजा सुहिणा घोट अॼु वञी महबूबन जे ख़िदमत में अर्ज़ कयो हिकिड़ो गुलाम मिले जेको चकड़ी हलाए ऐं पाणीअ जो इंतज़ाम करे मां अली बि थकिजी पियो हां ऐं सुणी तुंहिंजे हथड़न में बि लिफूं पइजी वयूं हन अम्मा बतूल सुणी
अली के चयो बेशक मां वञा थी मुझे दिल पर बाबा इमामुल अंबिया कदे भी मुझी गाल मोटाई कान्हे अम्मा हसनैन करीमैन जी अमड़ इंदिया मुझे महबूब जे दरबार में अर्ज कंदिया ओ मुझा आका ओ मुझा आका ओ मुझा सुना जी मुझी प्यारी बचड़ी होना प्यार निहार अम्मा इंदिया मुझो मुस्तफा उथी भी हंदो तवज्जह तकर जिब्राइल जे जेला उथी भी है अबू बकर उमर उस्मान अली जे इस्तकबाल में उथी भी हन कायनात जे इस्तकबाल में उथी भी है ओहो महबूब अगर के जेला उथंदो आ जो उनके इमाम हसन ऐं हुसैन जी अम्मा चइबो आ अजीजा ने मन वहाँ अमर सुनी आई मुझे महबूब इस्तकबाल कयो प्यार मां राज कड़ा हन घणा हन बस एतरो चवा त कायनात के मुझे मुस्तफा करीम बुधायो ओ दुनिया वारो जे कदे न्याणी के ईंदो दिसी उठी भी उन जी इज्जत करे इस्तकबाल कदो रुगी इरादो कंदो त महबूब जी सुन्नत पे अदा कयो मुफ्त में 100 शहीदन जो सवाब मिली विंदो इज्जत कर न्याणी जी अबे अम्मा का पोतो के अंदाजो कोने तो भेड़ केड़ी शय थींदी आ अबे अम्मा का पो भेड़ जो तो के अंदाजो कोने बहरहाल मौजू के फेराया न तो मुझी अम्मा साइण आए महबूबन इस्तकबाल फरमायो अर्ज थी करे मुझा आका जी मुझी बचड़ी ओ प्यारे गोठ जे भर में सोने शाह इनायत फकीर बादशाह जे पिड़ में वेहण वारा तवज्जो साबुत जा अर्ज थी करे ओ मुझा दिल पर बाबा जी मुझी बचड़ी बाबा मुझे हथन जो ही हाल थी वयो आ तो खां तो पुछा ओ ईमान सा बुधा जा कलमे वारा अगर तुझी न्याणी अचे पंजा हथ ना देखारे चवे ओ मुझा बाबा ऐ न्याणी भी दिल वारी हुजे न्याणी भी प्यारी हुजे दुनिया का वधिक प्यारी हुजे रोई अचे अर्ज करे ओ मुझे बाबा मुझे हथड़न दे निहार बाबा मुझे हथड़न में निहार मुखे 100 रुपया खपे तो 50,000 हुजन बुधाए त दिल खोले दी दे या कोन दी दे जवाब दे चौदे अम्मड़ तू तो 100 थी चे पर 50,000 खणी वञ लेकिन निहार मुझे अम्मा बतूल दे निहार मुझे मुस्तफा करीम जे करम दे अर्जी करे मुझा बाबा हथड़न में लिफा पेजी वयूं हन ओ मुझा दिल पर बाबा अजु खोड़ सारा गुलाम मिलिया हन हिकड़ो गुलाम इनायत कयो जेको चकड़ी के पीहे हेदे निहार मुझे करीम इमामुल अंबिया छा फरमायो इमामुल अंबिया छा फरमायो मुझे इमामुल अंबिया फरमायो ओ मुझी बचड़ी जी मुझा आका तो के गुलाम हिकड़ो दिया या हिकड़ो एड़ो तो के तोहफो दिया जेको दुनिया जे सभिनी खुशन खां मथा हुआ मुझे आका फरमायो तो के मुझे महबूब मेरा चुका अम्मा के खबर जे में मुझे मुस्तफा राजिया मुझे खुदा बो उन में राजिया मुझे अम्मा अर्ज कयो मुझा आका जी महबूबन जी रजा बचड़ी जी उन में रजा मुझे मुस्तफा करीम दे तवज्जो कर छा फरमायो मुझे आका फरमायो बचड़ी त पो बुधो रात जो सुमण खां पहरिया 30 दफा सुबहान अल्लाह पढ़ी पो सुमदी कर आई गुलाम घुरना लेकिन मुझे महबूब जो तोहफो मुसलमान बचड़ी 33 दफा सुबहान अल्लाह 33 दफा अल्हम्दुलिल्लाह दफा अल्लाह अकबर इहा हम्दो सना करे पोस मदी कर हे तोहफो तुझो बाबो इमामुल अंबिया तो के दई रहो आ जेको कायनात जे सभिनी नेमतुन खां भलो आ राज केड़ो चई त राज खोलिया चई त सोने अली दे हला ॻाल्हाए पाणी दे प्यार दा जवाब जो चई त हो राज खोलिया चई त मां सोने अली दे हला पंजतन पाक के जो शान पुरो जवाब दे सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये चाहे था पानी रे मडो के बाद शौक सा दुरूद पढ़ मुझे आका ते। जो आवाज को न पहुंचो पर सैयद हाकिम अली शाह जो आवाज पहुंचो तो सुने अली अली हलो सुने गला गला सुने न न नालो अली जो चालो इए आशिक है या एंड कंपनी ही जवाब दे गला गला जवाब दे आशिक ही पक्की गाला तो खबर भला किए पे आशिक जी किए खबर पे हदी हदी हैदरी हैदरी हथ मथे न कयो हथन में सूर आया चूड़ियों पातल हन याद रख जदे शेरे खुदा जो नारो हणी त हथ मथे कर छो त मुझे महबूब मदीने जे ताजदार जदे न सोने अली के गदीर खुम जे मकाम ते फरमायो त जंहिंजो मां मौला उन जो अली मौला त सोने अली जो हथड़ो वठी मुझे मुस्तफा मथे कयो इने करे जदे नारो हणी त हथड़ा मथे खणी को नारो हणंदो कर चोदे हा निशानी मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो लगा दो मिल के सब नारा जो अली मौला अली मौला अली मौला अली मौला रुबी शेरो शायरियत कम हलाइण वारो न आया दलील या रब जे कुरान माया मुस्तफा जे हदीस जो ॾियण वारो हा मदीने जे मीर फरमायो ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन वला युबग़िदुहु मुमिन मुझे दिल बड़ा अली फरमायो अज मां मुस्तफा ऐलान करे थो छड्या अज मां मुस्तफा ऐलान करे थो छड्या त मोमिन कदहीं भी मुझे अली सा बुग़्ज़ को न रखंदो ऐं मुनाफिक कदहीं भी मुझे अली सा प्यार को न कंदो कंहिंजी हदीस पढ़ियम गाला गाला कहजी पढ़ियम आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी त पोइ हाणे अजतमा तोखे क़ुरान मां ॿुधायां त अली पाण मिलियो आहे मुस्तफा घुरियो आहे या खुदा स्पेशल गिराट मंजूर कई है बुधाई ना रब जो कुरान बुध मता सुभाणे के सजन साईं जी फकीर के चवी त एतरो पंध करे आयो ताहिरी फकीर पर इए किस्सा बुधाए अजे न इए न थींदो इंशाअल्लाह ताला मैदान में हुंदासी त इश्क ऐं मोहब्बत जो गालियो करे पहुंचंदासी रब जो कुरान बुध तो बुधाए हजरत मूसा अलैहिस्सलाम के घणो कोई ते नथो हजरत आदम का शुरू कया पर टाइम थोरो जे कने टाइम होजे त पोरी प्यारे गोठ में या राहूजा में चेजा त सही सभिनी नबियन जो दुआऊं बुधाए पो मुझे मुस्तफा जी दुआ बुधाए सुभान अल्लाह बुधाईंदो मैं लेकिन हियर टाइम थोड़ो बचो आ गर्मी भी ॾाढी आ मझन जो टाइम आ चित्र जा ॾींहं आहिनि बस हिकिड़े नबी जी दुआ हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू अल्लाह
गुनाहगार का सूफी बना दिया, सूफी बना दिया। सूरत में मेरे आ गई सूरत फकीर की, सूरत में मेरे आ गई सूरत फकीर। क्यों आए तो पढ़न देर थी दीवाए दे तो मोटा तो अल्लाह जे सोने नबी मूसा कलीमुल्लाह अर्ज कयो मौला मुझे सीने के कुशादो कर, मौला मुझे जुबान में थोड़ी अटका उनके खत्म कर। हजरत मूसा दुआ घुरी आखिर में छा तो चे वजअली वजीरा, मौला एकड़ो वजीर दे। केर तो दुआ घुरे जवाब दे अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह दुआ तो घुरे वजअली वजीरा, वजीर मौला वजअली वजीरा। ये ना सही मता ज़हन में आयत निकरी वने वरी तो पढ़ा यफ्तहु कौली वजअली वजीरम मिन अहली। यो अधर जी पे वने ना आप कौन हम कुछ नहीं कौन था जड़ो कुपड़ो पगु संगीत था ना वजअली वजीरम मिन अहली। मौला वजीर दे पर मुखे मुझे खानदान मा दे। वजअली वजीरम मिन अहली, मौला मुझे अहल मा मुखे वजीर दे। नालो पाण तो जवे हारून अखी, मौला मुझो भा हारून मुखे दे। कहे दुआ घुरी जवाब दियो, गाला गाला कहे दुआ घुरी जवाब दियो। काबे के आडो रखजो, अली के आडो रखजो, मां कुरान तो पढ़ा। काबे के आडो रखजा, अली के आडो रखजा, गौर कजा फकीर सजन साईं जो गुलाम कुरान तो पढ़े। अल्लाह जे मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते कचहरी कणवारो नबी, कोहे तूर ते रब सा कलाम कणवारो नबी। अल्लाह का घुरे तो मौला मुझो वजीर मुखे दे, मुझे खानदान जो हुजे मौला पर हुजे भी मुझो भा नालो बहारून हुजे। घुरी रहो अज मुझो महबूब मुस्तफा, अज मुझो महबूब मुस्तफा काथे आ चो मक्के जे मैदान ते आ काथे आ चो काथे आ मक्के जे मैदान ते आ। हाय हाय तवज्जह कर मुझो महबूब पांजे घर में आरामिया, घर में आरामिया महबूब घर में आरामिया। 40 बदमाश चैनी पासन का घेरो करे आया, घना गाला तकड़ तकड़ में टाइम थो वजे घना। 40 बदमाश 40 सेहतमंद चूंडियल बदमाश होया, छो त आया जो दुश्मनी करण होया त चूंड जी पो आया होया। 80 अखियूं ना बीन कोई न होयो, 40 बीठा हन मुझो महबूब छा में अचो आराम में आया है। दुश्मनन जो घेरो बजो यार वट डेरो चओ, दुश्मनन जो घेरो महबूब जो यार वट चो महबूब बाहरो दुश्मनन जो घेरो। मुझा दोस्त अजीज जे जो महबूब वट हुजे डेरो, बाहरो भले हुजे दुश्मनन जो घेरो पर केर भी न ॾेई सघंदो।